नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त ॾखण ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में ज़ोरदार बरसात खां पोइ पाणी रोडनि रस्तनि ते बीहजी वियो आहे। इन हवाले सां असां वीडियो लिंक ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर शकील धारे जो। जी शकील जी, पूरे सिंध जी हाँ ॾखण शहर में भी मुसलसिल 4 कलाकनि जी बरसात खां पोइ ॾखण शहर मुकमल बंदि आहे ऐं हितां जी खाइण पीअण जा दुकान भी न खुली सघिया आहिनि। ऐं अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिते जेको आहे बरसात जे शिदत सबबि जेको आहे ॾखण शहर जी मेन बाज़ार कंहिं वॾी शाख जो ॾेख ॾेई रही आहे। ऐं ॻाल्हि कंदासीं यूनियन काउंसिल ॾखण जे एमएलए जी, त उहो हिन वक़्त ताईं गाइबु आहे, जंहिं सबबि दुकानदार पंहिंजी मदद पाण दुकाननि मां पाणी कढी रहिया आहिनि। ऐं हितां जो ड्रेनेज सिस्टम एतिरो नाकारा थी चुको आहे जो हिते शहर जा माण्हू सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। ऐं जेके नयूं स्कीमूं आहिनि उहे माण्हुनि जे कमु न आंदियूं वियूं ऐं हितां जे चूंडियल नुमाइंदनि जेको आहे मनपसंदि माण्हुनि खे ठीका ॾिना ऐं पंहिंजे बंगलनि अॻियां जेका ड्रेनेज सिस्टम सेट करायो, उन सबबि हितां जो आवाम सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। जी।